चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि सूबाई सिलेक्शन बोर्ड 2 जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जे 270 ऑफिसरनि खे तरक्की ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे। पुलिस खाते जे 43 डीएसपीज़ खे एसपी तौर 18 ग्रेड में तरक्की ॾियण जी सिफ़ारिश कई वई, जॾहिं त सिहत खाते जे 165 ऑफिसरनि खे सीनियर मेडिकल ऑफिसर ऐं 23 सीनियर डेंटल सर्जन जे उहिदे ते तरक्की जी सिफ़ारिश कई वई आहे। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे 11 प्रोफेसर्स के ग्रेड 19 में तरक्की ॾियण जी बि सिफ़ारिश कई वई। कॉलेज एजुकेशन जे 19 ऑफिसरनि खे चीफ लाइब्रेरियन ग्रेड 19 जी तरक्की ॾियण जी बि सिफ़ारिश कई वई। अव्हांखे ॿुधायूं, चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि सूबाई सिलेक्शन बोर्ड 2 जो इजलास थियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जे 270 ऑफिसरनि खे तरक्कियूं ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे। पुलिस खाते जे 43 डीएसपीज़ खे एसपी तौर 18 ग्रेड में तरक्की ॾियण जी सिफ़ारिश कई वई। सिहत खाते जे 165 ऑफिसरनि खे सीनियर मेडिकल ऑफिसर ऐं 23 सीनियर डेंटल सर्जन जे उहिदे ते तरक्की जी सिफ़ारिश। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड जे 11 प्रोफेसरनि खे ग्रेड 19 में तरक्की ॾियण जी बि सिफ़ारिश कई वई। कॉलेज एजुकेशन जे 19 ऑफिसरनि खे चीफ लाइब्रेरियन ग्रेड 19 जी तरक्की ॾियण जी सिफ़ारिश कई वई आहे।